निमरता कुमारी के पुरस्कार मौत वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी है। लाड़काने में आसपा डेंटल कॉलेज और शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी के शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि ऐं हिंदू बिरादरी पारां धार रैलियूं कढी धरणा हया विया आहिनि। लाड़काने के आसपा भुट्टो डेंटल कॉलेज के हॉस्टल में फाइनल ईयर की शागिर्दियाणी निमरता कुमारी के पुरस्कार मौत वारे वाक़े ख़िलाफ़ आसपा डेंटल कॉलेज और शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि एहतजाजी रैली कढी यूनिवर्सिटी के मुख्य गेट आॾो धरणो हयो। हिंदू बिरादरी पारां निमरता वाक़े ख़िलाफ़ मुखी चमन, अशोक कुमार, दिलीप कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वाक़े की शफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो कयो वियो। कॾियारे में समाजी तंज़ीम अमन फाउंडेशन ऐं शहरियनि यासिर अरफात घांगरो, सैयद आबिद अली शाह, विनेश कैवलानी, फैसल मल्हा, बाबर मल्हा ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जॾहिं त प्रेस क्लब आॾो ॾिया ॿारे निमरता के भेटा पेश कई वई। नसीराबाद में शहरी इत्तेहाद, हिंदू बिरादरी ऐं शागिर्दनि पारां निमरता वाक़े ख़िलाफ़ मुर्तज़ा चांडियो, यासीन कांधड़ो, इशफाक मसर, मुमताज़ कल्होड़ो, चंदर दास ऐं ॿियनि जी अॻवानी में नूनारी पाड़े खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो वियो।